बिचा शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मटियारी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि में कलम धड़ियुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। हाला न्यू सईदाबाद मटियारी समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में कलम धड़ियुनि जो एहतजाज, जंहिंमें पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट वर्कर्स यूनिट मटियारी जी सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कया विया। जॾहिं त सईदाबाद प्रेस क्लब जे सदर कासिम कमराणी, PFU जे ज़िले मटियारी जे सदर अब्दुल गफ़ूर अदाभाऊ मेमण, सेक्रेटरी जनरल मोहम्मद दीन सोनारू जी अॻवानी में साफ़िन प्रेस क्लब जे अॻियां शदीद गर्मीअ में निठिल उस ते बीही एहतजाज कयो। नसरुल्ला गडानी जो क़त्ल इंसानियत, सहाफ़त, कलम, हक़ सच जो क़त्ल आहे। संदसि कातिल जल्द गिरफ़्तार कया वञनि। हुननि गवर्नर सिंध कामरान टिसोरी ऐं वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां मुतालबो कयो त शहीद साफ़ी नसरुल्ला गडानी जे क़त्ल में मुलविस बासरनि ऐं पुलिस जे ख़िलाफ़ कार्रवाई करे सिंध जे अवाम ऐं सिंध जे साफ़िन मां बेचैनी ख़तमु कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।